चवंदा आहिनि त वसे त थर न त बारी बर। सो ही ख़ूबसूरत मंज़र थर पार्कर जा आहिनि। असां हिन वक़्तु इस्लाम कोट भरिसां नंगर पार्कर बाईपास रोड जे पासे हिकु ख़ूबसूरत भिट आहे, उन ते मौजूदु आहियूं। ऐं हीअ सावक नज़र जेका अचे पई, अॼु बरसाति पई आहे ऐं हीअ ॿनियूं जेके पोखियल आहिनि, मारू माण्हुनि जेका ॿनियूं पोखियूं, उहे ॿनियूं ख़ूबसूरत थी वियूं आहिनि ऐं बरसाती पाणी मिलण खां पोइ फसल आहिनि उहे वधीक वॾा थियण शुरू थी विया आहिनि, अनाज जलण शुरू थी विया आहिनि। हीउ समूरो मंज़र आहे ऐं साम्हूं जेका से नज़र ईंदड़ इस्लाम कोट शहर आहे, ऐं जेको केॾो न ख़ूबसूरत लॻे पियो। यकीनन सम्झ में हीअं ईंदो, नज़र हीअं पियो अचे ॼण असां का इस्लामाबाद जी क्लिप्स ॾिसी रहिया आहियूं। त हीअ समूरियूं ॿनियूं ऐं हीअ भिट जंहिं ते असां मौजूदु आहियूं, हिन जे पासे में समूरियूं ॿनियूं जेके उहे पोखियल आहिनि। वॾे अरसे खां पोइ हिन साल बरसातूं पाछाटियूं ज़रूरु पियूं आहिनि, पर उन जे बावजूदु फसल इंतिहाई ज़बरदस्त थी रहिया आहिनि, ॾिसण में अचनि था असांखे, जंहिंजो हीउ मंज़र तव्हां हिन क्लिप्स में ॾिसी सघो था त मारू माण्हुनि जे पोखियल ॿनियुनि ते जेका बरसाति पई आहे ऐं हिन वक़्तु सुठे वसकारे जी उमेद पैदा कई पई वञे। समूरा ही मंज़र इंतिहाई ख़ूबसूरत ऐं दिलकश आहिनि, ज़बरदस्त। अॼु बरसाति पई आहे, उन खां पोइ मौसम वधीक ख़ूबसूरत थी वई आहे।